बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। असांजो हुसैनी दरगाह साईं हुसैन शाह जो दरगाह जो है नज़ारो आहे तव्हांखे ॾेखारियूं था, जेको बिस्मिल्लाह मेन रोड ते लॻल आहे, जेको उनजो कमु हले थो पियो। असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं, जेको बि इहे कमु कराए थो असां निहायत ई उन जा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। वधीक हाणे हिननि खां हाल वाल वठंदासीं, भाऊजन बीठा बि आहिनि साईं जन जा फ़क़ीर, उन्हनि खां बि थोरो मौक़ुफ़ो वठंदासीं। जो जेको बि इहे कमु कराए थो अलाह साईं उन्हनि खे अजुर ॾींदो, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। निहायत ई असां शुक्रगुज़ार आहियूं उन सां उन्हनि जा, माशाअल्लाह तमामु सुठो। अस्सलाम वालेकुम साईं। ख़ुशि आहियो साईं? वेठे रहियासीं। अलाह अलाह ख़ुशि करो साईं। भला हे कंहिंजे तरफ़ां कमु थो हले? अल्हम्दुलिल्लाह हे असांजे म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन साहब नवाबज़ादा रियान खान चांडू साहब जी तरफ़ां हे कमु हले थो पियो। 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जिते सॼी दुनिया में सफ़ाई सुथराई ऐं मेंटेनेंस जो कमु हले थो, असांजे चवण खां बग़ैर असां शुक्रगुज़ार आहियूं नवाबज़ादा साहब जा, जी असांजे चवण खां बग़ैर हे दुआ वारा हथ हिन जी मेंटेनेंस जो कमु शुरू करायो, लाइटिंग जो कमु शुरू करायो आहे। तमामु असांखे ख़ुशी थी आहे हिन जी, छो जो हे शहर जी हिकिड़ी सूंहं बि आहे ऐं हिते त पूरे पाकिस्तान खां माण्हू अचनि था पिया। जॻह अहिड़ी आहे दरगाह अल हुसैनाबाद शरीफ़, हर को अचे थो ॾिसंदो त माशाअल्लाह हुनखे माशाअल्लाह दिलि ख़ुशि थींदी हुननि जी। तमामु सुठी असां दुआ कयूं त नवाबज़ादा साहब जे लाइ अलाह साईं हुनखे अञा वधीक तौफ़ीक़ ॾींदो त पंहिंजे शहर जी ख़िदमत करे बि रहिया आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे त इंशाअल्लाह ईअं कंदा रहंदा पंहिंजे शहर जी सजावट। माशाअल्लाह तमामु बहितरीन, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अहिड़ो रहमत वारो महीनो ऐं नवाब साहब अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत करे रहिया। उमेद आहे इंशाअल्लाह अञा बि सजाईंदा। ठेकेदार भला को आहे? जी जी साईं, साईं जुनैद शाह साहब आहे ठेकेदार, तमामु बहितरीन माण्हू आहे ऐं साईं जी निगरानी में कमु हले थो तमामु बहितरीन तरीक़े सां। असांखे का बि हिन में शिकायत न आहे, न त ठेकेदार हिकिड़ा अहिड़ा कमु कंदा आहिनि नाक़िस मटीरियल इस्तेमालु कंदा आहिनि या छा, पर साईं तमामु बहितरीन माण्हू आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं तमामु पाण ई असांजे चवण खां बग़ैर साईं पंहिंजी निगरानी करे बहितरीन कमु कराए रहियो आहे। माशाअल्लाह साईं। अस्सलाम वालेकुम साईं। असांखे कमु ॾाढो वणियो तव्हांजो हे, माशाअल्लाह। वरी असां ॿियो बि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं, किथे किथे बि हे अहिड़ा जेके असांजा जेके लॻल आहिनि मेन रोडनि ते, हिकिड़ो कब्रिस्तान जेको बाईपास ते आहे केपी दरिया रोड ते, असां उन लाइ बि अर्ज़ु कंदासीं। हाज़ुर हाज़ुर साईं, हाज़ुर हाज़ुर इंशाअल्लाह। हा बिल्कुलु साईं, नवाबज़ादा रेहान साहब जी हुकूमत तहत असां हीउ कमु करे रहिया आहियूं 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते। हा माशाअल्लाह जी जी। तमामु सुठी ॻाल्हि आहे। असां वरी बि तव्हांखे मुतालबो इहो ई कंदासीं साईं जन, तव्हांखे तव्हां ठेकेदार बाला तव्हांखे अलाह साईं तव्हां इज़त कई आहे, पर जेके बि उते बि लॻल आहिनि असां उन्हनि जे लाइ बि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं। जेके चौंकनि ते जिते किथे लॻल आहिनि उन जे लाइ बि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं। बाबा तव्हांजी वॾी महिरबानी, माशाअल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। असांखे कमु वणियो तव्हांजो, तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीन असांजा कमु कनि था पिया मज़ूर हिते। तव्हां ॾिसो था दोस्तो, अलाह जो साम्हूं असांजो साईं हुसैन शाह दरगाह तव्हांखे नज़ारो ॾेखारियूं था। सुठो अमल आहे, सुठो कमु आहे, तमामु बहितर। वरी बि असां चेयरमैन साहब खे इहो ई गुज़ारिश कंदासीं, जिते किथे बि अहिड़ा जेके लॻल आहिनि असांजा जेके टावर बि लॻल आहिनि किथे बि, उन टावरनि जो बि थोरो मरमत थिए त अञा बहितर आहे। वरी असांजो हिकिड़ो हिते बि अलाह जो नालो लिखियलु आहे कब्रिस्तान, जेको केबी दरिया रोड सां, असां साईं जन खे बि इहो बि अर्ज़ु कंदासीं उनखे बि थोरो ईअं ई कमु कराइनि त अञा बहितर आहे। किथे न आहिनि लॻल उते बि अहिड़ा सेटअप थियनि त अञा बहितर आहे। सुठो अमल आहे इहो, अलाह साईं हुननि खे ख़ुशि कंदो। वॾी महिरबानी आहे भाउ, हे तमामु बहितर कमु थियो आहे। तव्हांजी अखियुनि जा ॾाढो आहे, दोस्तनि खे ॿुधायूं था, हे तव्हां ॾिसी था सघो।